मोराल उन्हनि जे साम्हूं लानत 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 golden jar 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 बाबा जेकॾहिं मोराल हाइ करणो अथव सही जेके सिंध ते धाड़े हणंदड़ छह आहिनि कैनालनि लाइ क़ौमी कारकुन रस्तनि ते एहतजाज था कनि उन्हनि सां गॾु वञी ॿ विखूं खणो त सॼी मोराल हाइ थींदो। जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ही जेके पोयां नियाणियूं वेठियूं आहिनि जिन जा घर ड्राया था वञनि दरबदर कया था वञनि ही जेके प्रेस क्लब ते औरतूं वेठियूं हूंदियूं आहिनि ही जेके ज़ील पार्क जे भरिसां लेबर जे फ्लैटनि में सिंधी हूंदा आहिनि जिन खे लतूं वञी कढंदा आहियो ही जेके सोरहा कोट ते सिंध जे माण्हुनि जी टोपियूं ऐं पटका लहंदा आहिनि ओॾी महिल तव्हांजी गजगोड़ ताक़त ऐं एसएचओ किथे हूंदा आहिनि ओॾी महिल छो गुम थी वेंदा आहियो भॼी वेंदा आहियो। नसरुल्लाह कडाणी जान उन्हनि जे कातिलनि खे ॻोल्हे तव्हीं पंहिंजो मोराल ऐं पंहिंजी समाज में हैसियत बुलंद छो नथा कयो। ऐं ही वकील ऐं समाज जे सभिनी सेक्शन ऐं सभिनी माण्हुनि खे चवां थो तव्हां सां पंहिंजी माउ ऐं सॻे कुझु वक़्त खां पोइ थकिजी पवंदा जॾहिं तव्हांजी थी वञे। ही वकील वारे केस में ऐं पैसनि जे केस में उहो वकील तव्हां महीनो न 6 महीना न साल न 10 साल तव्हां सां कोर्टुनि में बीहे थो तारीख़ुनि ते वञे थो तव्हां सां उहो वकील आहे जेको जून जुलाई जे गर्मियुनि में तव्हांजे पारां हाई कोर्ट ऐं सेशन कोर्ट ऐं सिविल कोर्ट जे ॿाहिरि तव्हां सां गॾु धिका पियो खाए तव्हीं केस हला था वञो हू वरी ॿिए केस में बीठो आहे उहो ॿिए केस वारो हलियो थो वञे हू वरी 3 केस में बीठो आहे। इहो वकील आहे जेको हिन समाज जी थूणी थी बीठो आहे जेको हिन समाज जे छप्पर खे झलियो बीठो आहे। इहो वकील ई आहे जॾहिं तव्हां ते ज़िया जी आमरत हुई तॾहिं इहे वकील विढ़िया हुआ MRD जी तहरीक में कारकुननि जा केस वकील लड़िया हुआ मुशर्रफ जे ख़िलाफ़ जॾहिं सॼो पाकिस्तान तॾहिं वकील हुआ जिन मैदान ते निकिरी मुशर्रफ खे चूटा हणी दफ़न करे छॾाए छॾियो। जिंदाबाद जिंदाबाद। तंहिंजे करे वकीलनि खे तंग न कयो न छेड़ मलंगानू वकील मूंखे वियोसि पंहिंजे ॻोठ हाले जी मुंहिंजो वॾो पुफीअ पुटु असीं पंधु पियो वियासीं जुमशाही खां हाले जी उठ ॾिठई वठी थियो चईंदी उठ वेर पालींदो आहे उठ वेर पालींदो आहे उठ वरी मूंखे किथे बि ॾिसंदो कोन छॾींदो। तंहिंजे करे वकील मोहबत बि कंदा आहिनि ऐं वकील वेर बि पालींदा तंहिंजे करे वकीलनि खे तंग न कयो वकील के दीवार न लगायो। मुझे कहा गया है कि उर्दू में बात करें वकीलों को मत छेड़ें। मैं पाकिस्तान भर के अदालती निजाम से गुजारिश कर रहा हूं मोस्ट हम्बली and most downtrodden and humble way I would like to address Honorable Supreme Court of Pakistan, Chief Justice Yahya Hafidi Sahab, Siddiqui Sahab, Judge Sahiban, puny judges, जब आप अपने कमरों में बंद कर दिए जाते हैं तो वकील आपकी आजादी के लिए मैदान में लड़ते हैं। जिंदाबाद। जब आपको आइसोलेट किया जाता है आपके तबादले किए जाते हैं आपको दीवार से लगाया जाता है तो आप खुद नहीं कर सकते आपकी तरफ से वकील। इन बातों को याद रखें। जिंदा है लाइक टू रिक्वेस्ट देम जिंदा है आप जिंदा है सुप्रीम कोर्ट फॉरवर्ड जिंदा है सिंध हाई कोर्ट फॉरवर्ड और ऑनरेबल चीफ जस्टिस फॉरवर्ड दिस इज
that they should take इंटरवीन और वो आके हिदायत जारी करें जिले को नहीं, सिंध हुकूमत को, कि वकीलों को पूरे सिंध में जो टारगेट सिर्फ यहाँ नहीं, सिर्फ हैदराबाद नहीं है, कभी आप किसी टोल प्लाजा पे वकील को ढूंढ के उससे बदतमीजी करते हैं, किसी हाईवे पे वकील की नंबर की होती है बाहर की, आप उसको इंसल्ट का निशाना बनाते हैं, कभी नौशर, कभी लाड़काना, कभी धोचकी। वकीलों के बारे में एक ऑर्गेनाइज वेल आर्टिकुलेटेड पॉलिसी बनाएं। वकील आपका तहफ्फुज़ है, वकील आपकी इंश्योरेंस है। अदालतें हैदराबाद की इंतजामिया को पाबंद करें कि वकला के तमाम जायज मुतालबात तस्लीम किए जाए। पॉलिसीज बनेंगी तो हैदराबाद समेत पूरे सिंध में अमन हो। अमन मेहरबानी। गोलंजार गोलंजार गद्दार गद्दार काला कोट काली नहीं, देश में तेरी शामत आई। काला कोट काली नहीं। ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर। ज्यादा करना क्या है? ना मंजूर। ठीक है जंग असांजी जारी रहंदी।